सिंध के पुठिते पियल इलाक़नि जी तरक़ी वारो मनसूबो गाज डैम 17 अरब खां 47 अरब रुपयनि ताईं पहुचण बावजूदु मुकमल न थी सघियो। 15 सालनि खां तामीराती कमु छो मुकमल न थियो? चीन जो कर्ज़, वफ़ाक़ी फंड ऐं अरबें रुपया आख़िर विया केॾांहुं? असल कहाणी पुठियां राज़ कहिड़ा आहिनि? मुकमल तफ़सील ॾिसण लाइ असां सां गॾु रहो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आहियां GM खोखर मां ॾिसी रहिया आहियो FIR डिजिटल। दादू ऐं जोही जा वासियो, अॼु मां सिर्फ़ु अव्हां लाइ हिकु अहिड़ी मनसूबे जी कहाणी ॿुधाइण वारो आहियां जेका अव्हां जी ज़िंदगीअ जो हिकु वॾो सहारो बणिजी सघे थी। हिन मनसूबे ते लॻभॻि 47 अरब रुपया ख़र्च थियणा आहिनि, पर जॾहिं हिन मनसूबे जी मंज़ूरी मिली हुई तॾहिं इन जी लाॻत सिर्फ़ु 16 अरब 92 करोड़ 40 लख रुपया हुई। थोरो सोचियो, सिर्फ़ु हिकु मनसूबे जी क़ीमत में लॻभॻि 30 अरब रुपयनि जो इज़ाफ़ो, पर उहे 30 अरब रुपया आख़िर छो वधिया? छा वाध जो सबबु सिर्फ़ु महांगाई हुई, या मनसूबाबंदी में ग़लतियूं, या देर, या माली इंतज़ाम? ऐं सभ खां अहम सवाल उहो आहे त आख़िरकार 15 सालनि खां वधीक वक़्तु गुज़रण बावजूदु नओं गाज डैम अञा ताईं मुकमल छो न थियो? अॼु असां कंहिंजी ॻाल्हि न, पर वापडा प्लानिंग कमीशन्स, PSDP एडिटर जनरल ऐं सरकारी दस्तावेज़नि जी बुनियाद ते उहा कहाणी बयानु कंदासीं। PC1 मूजिबि साल 2009 में एकनेक नई गाज डैम जी मंज़ूरी ॾिनी, जंहिंजी शुरूआती सरकारी लाॻत 16 अरब 92 करोड़ 40 लख रुपया मुक़ररु कई वई। सरकारी ऐलान कयो त 3 लख एकड़ फुट पाणी ज़ख़ीरो थींदो, 28,800 एकड़ ज़मीन आबाद थींदी, 4.2 मेगावाट बिजली पैदा थींदी। दादू, काशो, भरपासे जा इलाइक़ा फ़ाइदो वठंदा ऐं मंसूर ढंढ लाइ माहौलियाती पाणी फ़राहम थींदो। उन वक़्तु माण्हुनि जी उमेद हुई त कुझु सालनि में ई मनसूबो मुकमल थी वेंदो, पर उहा उमेद हक़ीक़त छो न बणिजी सघी? हाणे अचूं अंग अखर ॾिसूं त आहिनि छा। असल लाॻत 16 अरब 92 करोड़ 40 लख रुपया हुई, जेका 2012 में नज़रसानी वधि 26 अरब 23 करोड़ 60 लख रुपया थी वई। यानी सिर्फ़ु 3 सालनि में लॻभॻि 9 अरब 31 करोड़ रुपयनि जो इज़ाफ़ो थियो। पोइ 2021 में ॿीहर नज़रसानी बद मनसूबे जी नंढी लाॻत 46 अरब 98 करोड़ 3 लख 50 हज़ार रुपया मुक़ररु कई वई, यानी शुरूआती लाॻत खां लॻभॻि 30 अरब रुपया वधीक। इन जा सरकारी सबब महांगाई, ज़मीन जी असूल में देर, डिज़ाइन में तब्दीलियूं, तमीराती ख़र्चनि में इज़ाफ़ो ॼाणाया विया। पर सवाल उहो आहे त छा मनसूबे जी शुरूआती मनसूबाबंदी काफ़ी मज़बूत हुई या न? शुरूआती मनसूबाबंदी मूजिबि बैंक ऑफ एक्सिम चाइना मां माली बंदोबस्त जो तस्वुरु मौजूदु हो, पर बाद में माली इंतज़ामनि जी तब्दीलियूं आयूं ऐं उनखां पोइ वफ़ाक़ी हुकूमत हर साल PCDP ज़रिए फंड जारी कंदी रही। मिसाल तौर ते 2022-23 में 5 अरब रुपया, 2023-24 में 5 अरब रुपया, 2025-26 में 5 अरब रुपया जारी कया विया। इन सां गॾु अॻु में जारी थियल फंड पिणु ख़र्च थींदा रहिया। 30 जून 2025 ताईं सरकारी रिकॉर्ड मूजिबि तक़रीबन 25 अरब 19 करोड़ 55 लख रुपया ख़र्च थी चुका हुआ, जॾहिं त बाक़ी कम लाइ अञा बि अरबें रुपयनि जी ज़रूरत हुई। नई गाज डैम बाबति ऑडिटर जनरल पाकिस्तान जी रिपोर्ट में कुझु माली मामलनि ते एतिराज़ साम्हूं अची चुका आहिनि। रिपोर्ट मूजिबि तक़रीबन 2 करोड़ 95 लख रुपयनि जी अहिड़नि ख़र्चनि ते सवाल उथारिया विया जेके ऑडिट मूजिबि मंज़ूरु थियल दायरे खां ॿाहिरि हुआ। उहो ज़रूरी आहे त हिन एतिराज़ खे करप्शन जो हतमी सबूत न सम्झो वञे, छो त ऑडिट एतिराज़ जो मतिलबु सिर्फ़ु उहो आहे त ख़र्चनि बाबति वज़ाहत या जांच घुर्बल हुई। वफ़ाक़ी इदारे वापडा मूजिबि नई गाज डैम जी अॾावत खां पोइ 3 लख एकड़ फुट पाणी ज़ख़ीरो थींदो, जंहिं मां 160 हज़ार एकड़ फुट इस्तेमालु लाइक़ु पाणी हूंदो। आस पास जूं 28,800 एकड़ ज़मीन आबाद थींदी, 4 मेगावाट पन बिजली पैदा थींदी, बोर्ड जे ख़तरे में घटिताई ईंदी ऐं मंसूर ढंढ लाइ माहौलियाती विकिरो बरक़रार रहंदो। उहे सभु हदफ़ सरकारी मनसूबाबंदी जो हिसो आहिनि, जिन जी मुकमल हासिलु थियण जो जाइज़ो मनसूबो मुकमल थियण खां पोइ वाज़े थींदो। सिंध वासियो, हीअ वीडियो कंहिं ते इल्ज़ाम लॻाइण न बि हुई, पर सरकार रिकॉर्ड मां निकितल सवाल अवाम आॾो रखण जी हिकु कोशिश हुई। 16 अरब 92 करोड़ 40 लख रुपयनि जो मनसूबो लॻभॻि 47 अरबनि ताईं कीअं पहुतो? 15 सालनि खां वधीक देर छो थी? हर साल अरबें रुपयनि जा फंड जारी थियण बावजूदु मनसूबो वक़्त ते मुकमल छो न थी सघियो?
ऐं सभ खां अहम सवाल उहो आहे त छा नओं गाज डैम मुकमल थियण खां पोइ दादू, काछो ऐं सिंध जी अवाम खे उहे फ़ाइदा मिलंदा जेके सरकारी दस्तावेज़नि में लिखियलु आहिनि। इन्हनि सवालनि जा जवाब ईंदड़ सालनि में मनसूबे जी मुकमल थियण, शफ़ाफ़ ऑडिट, ज़मीनी नतीजनि सां वधीक वाज़ह थींदा। जेकॾहिं अव्हांखे ही तहक़ीक़ाती रिपोर्ट पसंदि आई हुजे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं असांजे फेसबुक ते फॉलो कंदा रहो। ख़ुदा हाफ़िज़।